नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मिठी में खबर ॾींदा हलूं त वज़ीर आज़म जे एहसास कफ़ालत जे क़ाइम कयल सेंटरनि ते मुस्तहक़नि जे लाइ पैसनि मां सरेआम 1000 खां 2000 रुपया कटौती थियण जो इंकशाफ साम्हूं आयो आहे। इन सिलसिले में मिलियल ॼाण मूजिब गुज़िरे ॾींहुं हिकु बाअसर पारां गवर्नमेंट प्राइमरी स्कूल में क़ाइम कयल सेंटर ते ग़रीबनि जे लाइ आयल 12000 मां सरेआम कटौती कई पई वञे ऐं पुलिस छापो हणी हिकु ॼणे प्रेम महेश्वरी खे गिरफ़्तार करे वरितो। चयो पियो वञे त पुलिस जे छापे वक़्तु प्रेम जा 2 साथी नौजवान फरार थियण में कामयाब थी विया आहिनि। रवासिन मूजिब एहसास कफ़ालत जे किस्त जा पैसा शुरू थियण बाद केतिरनि ई बाअसरनि पारां पंहिंजे औताकनि ऐं दुकाननि में गैर कानूनी सेंटर क़ाइम करे सरेआम ग़रीबनि जे पैसनि मां 1000 खां 2000 रुपया कटौती कई पई वञे, पर इंतज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल आहे। होॾां राति कटौती कंदड़ प्रेम महेश्वरी ख़िलाफ़ इस्लाम कोर्ट पुलिस पारां केस दाख़िल कयो वियो। हिन सिलसिले में SHO मूजिब जवाबदार खे डिवाइस ऐं वरितल पैसनि सूदो गिरफ़्तार करे केस दाख़िल कयो वियो। वधीक जांच कई पई वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।